अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी ग्रामर क्लास 2 का 5 ताईं जे 3 भाङे में अॼु पाण ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि मां 2 नंबर वारे लफ़्ज़ ज़मीर खे सिखंदासीं। ज़मीर जंहिंखे अंग्रेज़ी में प्रोनाउन चयो वञे थो। प्रोनाउन चयो वञे थो। ज़मीर जी माना एफ़ज़ी आहे। एफ़ज़ी यानी कि जे बदिरां, उन जे बजाए कमु अचणु। मिसाल जे तौर ते जीअं पाण चऊं त कंहिं बि शइ खे उन जे बजाए कमु आणियूं, उन जाइ ते कमु आणियूं, त उनखे उन जी जाइ ते, मिसाल जे तौर पेन जी जाइ ते जेकॾहिं आउं पेंसिल कमु आणियां त पेन जे बजाए आउं पेंसिल पियो कमु आणियां उन जे एवज़ में। मिसाल जे तौर ते अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जे बजाए कमु अचनि। हाणे हिन जी वस्फ़ ज़मीर जी वस्फ़ आहे अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जे बजाए कमु अचनि। छो त हीअ ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि मां ॿियो नंबर लफ़्ज़ आहे त अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जे बजाए कमु अचनि। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जी जाइ ते कमु अचनि, तिन खे ज़मीर चइबो आहे। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जी जाइ ते कमु अचनि, तिन खे ज़मीर चइबो आहे। हाणे इस्म जी माना नालो आहे। जीअं पाण इस्म पहिरियों लफ़्ज़ जेको इस्म हो पढ़ी आया आहियूं। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जी जाइ ते कमु अचनि, यानी इस्म जी जाइ ते मुकमल तरह सां कमु ॾियनि। उन मां ख़बर पए लफ़्ज़ जे हेठियां जेकर इहो लफ़्ज़ न वरितो वञे हा त इन लफ़्ज़ जे बजाए को न को इस्म हो, उन मां इहो ख़बर पए हा। सभ खां पहिरीं पाण हिते उहे लफ़्ज़ लिखंदासीं, उनखां पोइ सम्झंदासीं त उहे लफ़्ज़ कीअं था इस्म जे जाइ ते कमु अचनि। सभ खां पहिरीं पाण लफ़्ज़ लिखंदासीं आऊं, मूं, तूं, तव्हां, उहे, असीं, अवी। हाणे जे हिते लफ़्ज़ मिसाल जे तौर ते आऊं आहे। आऊं जेके अंग्रेज़ी में आहे चयो वेंदो आहे। आऊं तॾहिं वठंदासीं आई माना आऊं। आई माना आऊं। हाणे हीअ आई जेको आहे ज़मीर आहे। मिसाल जे तौरु आऊं हिकिड़ो जुमिलो चवां जंहिंमें आऊं इहो चवां त आऊं शहर वञी रहियो आहियां, त आऊं जे पोयां नालो यकीनन कंहिंजो नालो आहे। आऊं यानी मुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो मुश्ताक आहे। त जेकॾहिं आउं जुमिले में चवां त मुश्ताक शहर वञी रहियो आहियां, त यकीनन जुमिलो जेको आहे सो ग्रामर जे लिहाज़ खां अणपूरो थींदो। छाकाणि जो इन जाइ ते मूंखे मुंहिंजो पाण जो नालो वठण बजाए मूंखे ज़मीर इस्तेमालु करणु घुरिबल आहे। जुमिले में ज़मीर मुंहिंजे लाइ, पंहिंजे लाइ कहिड़ो थींदो? आऊं। अच्छा, उनखां पोइ मूं यानी कि मूं पाण, आऊं या मूं ॻाल्हि साॻी आहे। तूं यू माना तव्हां या तूं। हाणे यू आऊं कंहिंजे नाले जेको आऊं पाण न, पर ॿियो जेको मुंहिंजे साम्हूं वेठो आहे उन जे लाइ ज़मीर आणींदुसि त तूं केॾांहुं थो वञे। तूं यानी कि साम्हूं जेर मुंहिंजे साम्हूं जेकॾहिं सजाद वेठल आहे त उनखे चवंदुसि तव्हां केॾांहुं था वञो या तूं केॾांहुं थो वञे। त तूं या तव्हां मां मुराद थींदो त आऊं मूंखे न, बल्कि मुंहिंजे साम्हूं ॿियो आहे, उहो बि हिकिड़ो माण्हू आहे, उनखे आऊं चवां पियो, जंहिंखे अंग्रेज़ी में यू चइबो आहे। यू माना तूं या तव्हां। अच्छा, उनखां पोइ हू केरु? हू हिते आयो हो पर हू हितां वियो हलियो। हू यानी कि उहो हिन वक़्तु मौजूदु कोन्हे, पर हू ॿियो आहे ऐं उन जी जाइ ते को न को नालो हूंदो। अदा हिते शेराज़ हिते आयो हो पर हू हितां वियो हलियो। हू केरु? शेराज़। हू जंहिंजे शेराज़ जी जाइ ते जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे उहो आहे। उहे केरु? जंहिं उहे हींअर आहिनि कोन, पर उहे हिक खां घणा आहिनि। उहे मुंहिंजी ज़ात खां अलावा ॿिया आहिनि, लेकिन उहे हिक खां घणा आहिनि। इन करे उहे जेके आहिनि से कल्ह मेले ते विया हुआ। सदाम ऐं जेको आहे सो साकिब कल्ह मेले ते विया हुआ। उहे केॾांहुं विया आहिनि? हींअर केॾांहुं विया आहिनि? उहे हींअर जेके आहिनि मेले। हाणे असीं यानी कि उन में मुंहिंजो बि शुमार। उहे खे अंग्रेज़ी में दे चइबो आहे। दे माना उहे। अच्छा, उनखां पोइ मिसाल जे तौरु असीं यानी कि उन में मुंहिंजो बि शुमार थिए थो ऐं ॿ टे ॼणा ॿिया आहिनि, उन्हनि खे असीं चवंदासीं।
जेके असीं यानी कि असीं वञी रहिया आहियूं क्रिकेट खेॾणु, यानी आऊं ऐं मूं सां गॾु जेको ॿियो आहे या हिक खां वधीक आहियूं त असीं आहियूं, जेके अंग्रेज़ी में वी चइबो आहे, वी माना असीं। इहो पूर्ण ज़मीर आहे जेको इस्म जे बजाए कमु अचे थो। अच्छा, उन खां पोइ अवी यानी कि उन में मुंहिंजो शुमारु कोन्हे। ईअं मिसाल जे तौरु उहे लफ़्ज़ जेके इस्म जे बजाए कमु अचनि, इस्म जी जाइ ते कमु अचनि, उन्हनि खे ज़मीर चइबो आहे। मिसाल जे तौरु जुमिले में जेकॾहिं लिखूं क्लास में छो न आया, मुंहिंजे साम्हूं ॿ ॿार बीठल आहिनि, हिकिड़े जो नालो फराज़ आहे ऐं ॿिए जो नालो नदीम आहे। त आउं फराज़ नदीम ॿिन्ही खे चवां थो त अव्हां क्लास में छो न आया, मिसाल छो न आया। हाणे मुंहिंजे साम्हूं बीठल आहिनि, आउं उन्हनि सां हम कलाम आहियां, त उन्हनि ॿिन्ही जे नाला खणण जे बजाए आउं लफ़्ज़ जेको इस्तेमालु पियो करियां अव्हां, जेको ज़मीर आहे, छो त अव्हां यानी कि हू ॿ ॼणा आहिनि। जेकॾहिं हिन जाइ ते फराज़ अकेलो हुजे हा त आउं चवां तूं कल्ह स्कूल छो न आहे या क्लास में छो न आहे, त उहो हिकिड़ो ॼणो हुजे हा मुंहिंजे साम्हूं मूंखां सवाइ ॿियो माण्हू। पर जेकॾहिं हिते ॿ ॼणा आहिनि त उन्हनि खे आउं अव्हां या तव्हां या अव्हां या तव्हीं स्कूल छो कोन आया, त हू जेकॾहिं हू चवंदा, हू पंहिंजे लाइ इस्तेमालु कंदा, त हिकिड़ो ॼणो जेकॾहिं हूंदो त चवंदो साईं मूंखे बुख़ार हो या आउं कोन अची सघियसि, आउं कोन आयो हुउसि स्कूल। या जेकॾहिं ॿिन्ही जे नाले हू ॻाल्हि कंदो त साईं असीं कल्ह कोन आयासीं, असीं शहर वियल हुआसीं। त असीं लफ़्ज़ जेको आहे ज़मीर आहे, छो त हू पंहिंजे नालनि जे बजाए, हिते जेकॾहिं आउं चवां फराज़ ऐं नदीम क्लास में छो न आया, त जुमिलो त ठही वेंदो, पर ज़मीर इस्तेमालु करण सां हिकिड़े जुमिले जी ॿीहर ख़ूबसूरत थींदी ऐं उन्हनि खे ख़बर पवंदी त हूअ असां सां ॻाल्हि पियो करे जेके असीं हींअर मौजूदु आहियूं। त ज़मीर जा केतिरा ई क़िस्म आहिनि, पर फ़िलहालु पाण जेको आहे सो 3 खां 5 क्लास ताईं सिर्फ़ु इहो सिखिया आहियूं ऐं सिखण जी कोशिशि कंदासीं त सादे में सादा ज़मीर छा आहे। ज़मीर अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको इस्म जी बजाए कमु अचे, इस्म जे जाइ ते कमु अचे, तंहिंखे ज़मीर चइबो आहे। ऐं ज़मीर खे अंग्रेज़ी में प्रोनाउन चइबो आहे। ज़मीर जी माना एवज़ी आहे, अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जे बजाए, यानी जिते असांखे नालो वठिणो आहे उते असीं नालो न वठूं ऐं उते जेको असीं लफ़्ज़ इस्तेमालु करियूं उनखे ज़मीर चइबो आहे। ऐं ज़मीर जा केतिरा ई क़िस्म आहिनि, इहो अॻिते हली करे पढ़ंदासीं। महिरबानी तव्हांजी, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो। कोशिशि कंदो आहियां जीअं आउं पढ़ियो आहियां, मूं जीअं पढ़ियो आहे तीअं तव्हांखे उन सां गॾु ओतिरो पढ़ाइजे, छो त हिकिड़ी इहो लर्निंग प्रोसेस आहे, मुंहिंजे पंहिंजे लाइ हिकिड़ो लर्निंग प्रोसेस आहे। हिन जे अंदरि मुंहिंजी जेको टीचिंग जो हिकिड़ो तरीक़ो आहे, इहो कैमरा जे साम्हूं कीअं पढ़ाइजे उनखे इम्प्रूव करण जे लाइ हीअ वीडियो आउं ठाहियां पियो। यकीन तव्हांखे पसंदि ईंदी, मूंखे मदद कंदा हिन में, त आउं इनशा तव्हांखे वधि खां वधि बहितर मवादु ॾींदुसि ऐं गॾोगॾु पंहिंजो जेको तजुर्बा आहिनि उहे शेयर कंदुसि। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर कजो, लाइक कजो ऐं सब्सक्राइब कजो पंहिंजे चैनल खे। इनशा ईंदड़ वीडियो में ॻाल्हाइण जे 3 लफ़्ज़ बाबति।